हालाणी मां साहिल माजिद जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब अॻियां नुशरो फिरोज़ सहाफ़ी ताज सर ते ठुल में पुलिस हथां बेगुनाह क़तल थियल शहीद सदाम लाशारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी ऐं प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे इतिहाद जे चेयरमैन सैयद जानी शाह, अब्दुल रज़ाक लाशारी, इक़बाल गाॾही, निसार अंसारी, खलील अहमद अवाण, अजब लाशारी, माजिद साहिल समूह, सैयद सज्जाद शाह, नादिर अली शाह, बाबर जोगी समेत इरफान अली, मसूद सतो, शहबाज़ अली सुमरो, मोहम्मद यूनिस सुमरो ऐं अली रज़ा अंसारी ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त जेसिताईं शहीद सोशल वर्कर सदाम हुसैन लाशारी जे क़त्ल सां इंसाफ़ नथो थिए ऐं क़ातिलनि खे ऐं उन क़त्ल में मुलविस ॿियनि ॾोहारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। हुननि वधीक चयो त हिकु सचे सोशल वर्कर शाइर सदाम हुसैन लाशारी जो आख़िर कहिड़ो कसूर हुयो। हुननि सिंध हुकूमत, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, IG सिंध, DIG सिंध खां घुर कई त ठुल पुलिस SHO सदाम लाशारी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।